वथाण जेको आहे जानवरनि जो उन जी संभाल रखणी आहे, वक़्त ते उन जी पोसल जेका उहा कढी छॾणी आहे। सियारो अचे थो पियो, सियारे में बीमारियुनि खां बचाइण जे लाइ असीं गाह जेको साओ आहे उनखे घटि करे बाक़ी ॾारे वारियूं शयूं जेके उनखे वधीक ॾेई सघूं था, उन सां गोश्त ऐं खीर जी पैदावार वधे थी। हाणे सुवाल थो अचे त गोश्त ऐं खीर जी पैदावार अञा वधीक वठण जे लाइ असांजे मालवंद माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी ग़िज़ा कहिड़े कहिड़े पीरियड में केतिरे केतिरे वज़न में ॾियणु घुरिजे त खीर जी पैदावार बि वधी अचे ऐं गोश्त जी पैदावार वधी अचे। जी साईं। जी साईं। साईं उन सां ई रिलेटेड आहे, तमामु बहितरीनु क्वेश्चन आहे त खीर त असांखे हूअं ई में ॾिए थी पई, जिस्म मां गोश्त हुनजो असां हूअं ई वठूं था पिया, पर इन पैदावार खे वधाइजे कीअं? सही। कुझु ॻाल्हियूं पहिरीं कयूंसीं, पर हाणे असां सुवालु इहो आहे त हिनखे वधाइजे कीअं। पहिरियों उसूल आहे सर, खीर वधाइण जे लाइ ग़िज़ा त ज़रूरी आहे, पर हिकिड़ो मेन पॉइंट आहे त असांखे ब्रीड जो ख़्यालु रखिणो आहे। सुठी ब्रीड मतिलबु असां नस्ल जो ख़्यालु रखिणो आहे। असल ऐं नस्ल, जीअं असां चवंदा आहियूं त ॿिज हुजे त निज न, माण्हू बि आहे त असल माण्हू हुजे। जी हा जी। हाणे इन्हनि शयुनि ते डिपार्टमेंट बि इलाही, दुनिया में बि इलाही रिसर्च थियूं आहिनि त बहितरीनु क़िस्म जी ब्रीड तयारु करे पोइ उन्हनि खे सुठी ग़िज़ा ॾेई असां बहितरीनु खीर माना वधीक खीर जी पैदावार बि वठी सघूं था ऐं गोश्त जी पैदावार बि वधी सघूं था। ॿ पॉइंटूं मेजर आहिनि। सही। असांखे ब्रीड जो ख़्यालु रखिणो आहे। जीअं तव्हां अॻाणे हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम जी स्टार्ट में हिकिड़ो शेर पढ़ियो जंहिंमें कुंडीअ पूर साईं असांजी बहितरीनु नस्ल आहे कुंडी। त कुंडी नस्ल खे असांखे ख़्यालु रखिणो आहे त उन जी पोटेंशियल आहे। बुक्स में हर जाइ ते मेंशन आहे त हीअ में कुंडी इन जो लैक्टेशन पीरियड हीअ आहे, 12 महीना ॾोहाईंदी, 2 महीना उनखे ड्राई पीरियड मिलंदो, वरी हूअ जेका आहे प्रेगनेंट थी वेंदी ऐं पूरे सूए में पूरे लैक्टेशन लेंथ में हेतिरो खीर ॾींदी। सही। इहो मेंशन आहे। हाणे उतां जो एक्सपर्ट वरी चवंदो साईं कुंडी में जो ही पोटेंशियल त आहे, इहा ॾियण जी हुनजी ताक़त आहे, पर इहा ताक़त तॾहिं आहे जॾहिं हुनखे ही ग़िज़ाई फार्मूलो ॾींदो। उहा हीअ ग़िज़ा कहिड़ी आहे? हा साईं, हुन में असांखे सुठी प्रोटीन, 3 मेजर उसूल आहिनि साईं, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट ऐं फैट। जी। एॾा 3 उसूल आहिनि। उन खां पोइ आहे, सणब आहे ऐं प्रोटीन आहे, उन सां गॾु मिनरल मिक्सचर मतिलबु वाइटामिन्स जो, मिनरल्स जो ऐं ट्रेस एलिमेंट्स जो, इन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे। हाणे इहो थिए ईअं त इहो आम असांजे मालवंद खे ख़बर न आहे। नंढड़ी माना हिकिड़े शॉर्ट मैसेज में इहो सॼाए त तव्हां जॾहिं जानवर जो ॾारो ठाहियो न, 3 पॉइंट पंहिंजे ज़हन में रखो। सही। प्रोटीन मतिलबु खड़ जेतिरा बि ॿिज आहिनि उन्हनि मां जॾहिं तव्हां तेल कढो था, जेका खड़ बचे थी, उहे बहितरीनु सोर्स आहिनि प्रोटीन जा। उन खां पोइ अचे थो कार्बोहाइड्रेट। कार्बोहाइड्रेट मतिलबु असांजा जेके बि अनाज आहिनि, अनाज मां हाणे तव्हांखे लफ़्ज़ ईंदो मकई, कणिक, ॿियूं दालूं, इहे सभु कार्बोहाइड्रेट्स आहिनि। मतिलबु तव्हां निशास्तो जेके बि अनाज जा उन सीज़न जे हवाले सां सस्तो आइटम मौजूदु आहे, हिकिड़ो आइटम उहो विझंदो। सही। ॿियो आहे फैट्स। हाणे फैट्स तव्हांजे लाइ असांजे घर में सरह जो तेल बि आहे, बिनोला जो तेल बि आहे, थोरो घणो टाइम सां उहो बि रखिणो पवंदो। त ॿियो कुझु न, हिकिड़ी आम में जेका खीर ॾियण वारी आहे, सुठो खीर ॾिए थी, त 50 ग्राम उन जे लाइ उन में ऑयल जी परसेंटेज हुजंदी ज़रूरी। हाणे इहो हिकिड़ो वॾो तव्हांखे प्रोग्राम इहो हिते हिन में पूरो कोन थींदो। न्यूट्रिशन जे लाइ हिकिड़ो अलॻि प्रोग्राम करिणो पवंदो, छो त इहे फार्मूलाज़ मौजूदु आहिनि। हाणे हिन प्रोग्राम में आउं जेकॾहिं ॻाल्हाइण ते वेंदो त साईं टाइम कलाक जो प्रोग्राम पूरो सिर्फ़ु हिन ते हलियो वेंदो। त सही हिकिड़ी उन में वरी असां वटि फार्मूलो मौजूदु आहे त 5 किलो खीर वारी खे केतिरी प्रोटीन, त उन मां एनर्जी लेवल केतिरी मिलंदी, उनजो ख़्यालु रखिणो आहे। असां कार्बोहाइड्रेट केतिरो ॾींदासीं जो असां 3200 किलो कैलरी या 3000 किलो कैलरी ते असां मेंटेन कयूं। असां हुन में ऑयल परसेंटेज घणी विझूं जो असांखे 3000 किलो कैलरी मिले। हाणे इन सॼे फार्मूले जो ड्राई मैटर केतिरो आहे, उहो ड्राई मैटर, इहा ॻाल्हि असांजे डिपार्टमेंट तमामु प्यारी कई आहे। असांजा एक्सपर्ट्स आहिनि, मालवंद माण्हुनि खे ओसि ताईं पुॼाइनि बि था इहा मालूमात, पर कुझु मुआशी बहरान अहिड़ा आहिनि जो वाड़े वारो उन शयुनि खे मीट नथो करे सघे, पोइ वरी उनजो नंढो फार्मूलो ठाहींदा, बाबा हाणे जेकॾहिं हीउ तूं पूरो नथो करे सघे त कम अज़ कम तो वटि कणिक जो भूसो त हूंदो न, थोरी का ककड़नि जी खड़ त हूंदी न, पोइ उनखे नंढो फार्मूलो ठाहे ॾियनि था त बाबा हीअ प्रोटीन, हेतिरो कार्बोहाइड्रेट, हेतिरो फैट,
त खीर जी क्वालिटी बि वधंदी, जानवर जी जेका आहे असां खल जेको बॉडी स्कोर आहे उहो बि पर बहितर। हाणे जेकॾहिं ॻाल्हि असां कयूं था पिया, तव्हां हिन जे वज़न जी ॻाल्हि कयो था, भला इहो हिकिड़ी मेंह खे सॼे ॾींहं में केतिरी खड़ो, केतिरो तेल, केतिरो गाहु से अॼुकल्ह तव्हां कराची खे छॾे करे पंहिंजा जेका मालवंद बहिराड़ी जा पूरे माण्हू, सिंध जा, उन जे हिसाब सां आउं चवंदुसि त घटि में घटि उहो 2 किलो, जंहिंखे असां कंसंट्रेट राशन चऊं था, इहो ॾारो, इहो 2 किलो त ॾे, जंहिंमें सभई शयूं मौजूदु हुजनि। सभई शयूं मौजूदु, मतिलबु 2 किलो ककड़नि जी खड़ हुजे, 2 किलो कणिक जो ॾारो हुजे, 2 किलो कणिक जो भूसो हुजे, ऐं ॿी का दाल मौजूदु आहे या का ॿी शइ मौजूदु आहे, ऐं हुन में रोज़ानो जे हिसाब सां 50 ग्राम सरह जो तेल हुजे या बिनोला जो तेल हुजे, इहो उन ॾारे में मिलाए छॾे, या जानवर खे डायरेक्ट पीआरे बि छॾे, पर पीआरण सां वरी ड्रेंचिंग नमूने आहे जो उहो उन ॾारे ते ई हारे छॾे। सही आहे। बहिराड़ी जे जानवर जे लाइ त इहो 2 किलो बि अफोर्ड करणु हुन वीचारे जे लाइ, छो त हू कमर्शियल मार्केटिंग नथो करे। जेकॾहिं हू खीर पंहिंजे तरीक़े सां पंहिंजे घर में पंहिंजे घर में 4-5 मेंहूं जेको 4-5 उन जे लाइ उन जे लाइ इहो बहितरीनु आहे। त उन में 2 किलो में हुनखे 2 किलो ककड़नि जी खड़ साफ़ सुथरी जेका टॉक्सिन खां पाक हुजे, 2 किलो कणिक जो ॾारो हुजे, 2 किलो खां किलो हुन में भूसो हुजे। इहा बहितरीनु ग़िज़ा आहे, मतिलबु कार्बोहाइड्रेट जो बहितरीनु सोर्स आहे असांजो कणिक, ऐं प्रोटीन जो असांजी सिंध में बहितरीनु सोर्स जेका सुठी प्रोटीन आहे उहा असांजी ककड़नि जी खड़। सही। डाइजेस्टिबिलिटी लाइ अगरि हू रखे थो ड्राई मैटर खे, त हुन में असांजो चोकर, जंहिंखे उर्दू में सिंधी में पाण चवंदा आहियूं कणिक जो भूसी जेका आहे, इहा हुन सां गॾु हुजे, इहा जानवर खे ॾे, फ्री एक्सेस ऑफ वाटर हुजे, 24 कलाक हुन जे साम्हूं पाणी पियो हुजे। 2 किलो टाइम जो थो ॿुधायां, हा, 2 किलो सुबुह 2 किलो शाम, मतिलबु 4 किलो हुनखे ॾे थो। 4 किलो ॾे थो त इहा घटि में घटि इन जी प्रोडक्शन में जो हूंदी 4 किलो सुबुह जो खीर, 4 किलो शाम जो खीर, 8 किलो खीर वारी खे कम अज़ कम 4 किलो वंडो हुजणु खपे। माना सम्झो जेतिरो खीर ॾे थी उन जे अध जेतिरी वज़न वारी खोराक। हीअ बि माना बुकिश स्टडी न अथव, उहा अञा वधीक आहे। हीअ ऐं माल असां पंहिंजे सिंध जे हालात खे ॾिसंदे इहा ॻाल्हि था कयूं, जेतिरो अफोर्ड करे सघे थो ओतिरो ई। जी, इहा गुंजाइश त कम अज़ कम हुन वटि हुजे। ऐं इहा इन में मूंखे ॻाल्हि जेका आई न, त रेशो जे हिसाब सां जेकॾहिं 8 किलो हुन जो खीर अचे थो त माना 4 किलो तव्हांखे सम्झणु जेतिरो खीर ॾे हुनजो अधु कंसंट्रेट, बाक़ी हुनखे ग्रीन फॉडर ॾींदो, हे हूंदो, साइलेज हूंदो, उहो ॾींदो, हुनजी पेट भराई त उहो साए गाह सां करे छॾींदो। कुझु मिनरल्स हुनखे साए गाह मां मिली वेंदा, सुकल गाह मिलंदो, हुनजो ड्राई मैटर उतां बि पूरो थी वेंदो। पर कंसंट्रेट राशन जेका 8 खां 10 किलो खीर कम अज़ कम हुनजो 50% हुनखे तव्हां कंसंट्रेट। तमामु सुठी ॻाल्हि कई।